नाज़रीन न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ईंदड़ नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर NCOC सॼे मुल्क में कोरोना केसिस में वाध खां पोइ न्यू पाबंदियूं लागू करे छॾियूं आहिनि। NCOC इजलास में मुल्क में कोरोना जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में 10% खां वधीक कोरोना जी शरह वारनि ज़िलनि ऐं शहरनि में इंडोर तकरीबुनि ते पाबंदी ऐं आउटडोर इवेंट्स में 300 माण्हुनि खे शिरकत जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जिन शहरनि में वैक्सीन जी शरह 10% खां घटि हूंदी उते 300 वैक्सीन थियल माण्हू इंडोर इवेंट्स में हिस्सो वठी सघंदा, जॾहिं त 500 वैक्सीन थियल माण्हुनि खे आउटडोर इवेंट्स में शिरकत जी इजाज़त हूंदी। NCOC इजलास में 10% खां वधीक कोरोना जी शरह वारनि शहरनि में तइलीमी सरगर्मियूं महदूद करण ऐं 12 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि खे मुतबादिल ॾींहं ते स्कूल मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।